जी नाज़रीन, हिन वक्त असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है मक़तूल मोहम्मद हनीफ बिजाणी जो वालिद मोहम्मद आरम बिजाणी। उन्हीं खां मक़तूल मोहम्मद हनीफ बिजाणी वाक़े जूं हक़ीक़तूं मालूम करण जी कोशिश कंदासीं त वाक़े खे केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि, केस दाख़िल थियो आहे न थियो आहे, ऐं को बि वस वारो मक़तूल जे तॾे ते पहुतो आहे या न। अस्सलाम वालेकुम मोहम्मद आरब। जी साईं, वालेकुम सलाम। मोहम्मद आरब, सब खां पहिरियों सवाल त मक़तूल मोहम्मद हनीफ वाक़े खे केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं खानपुर पुलिस केस दाख़िल कयो आहे या न, जेकॾहिं केस दाख़िल न कयो आहे त छा सबब आहिनि हुन जा? हाँ जी साईं, 11 ॾींहं गुज़री चुका आहिनि, केस असांजो दाख़िल पुलिस न कयो आहे अञा। खानपुर पुलिस SHO DSP असांखे इनकार कयो आहे। वो परियों बासरा अफ़ज़ल आराई जो पुटु नाज़िम क़तल कयो आहे पंहिंजे साथीनि सां गॾिजी। उहो बासरा जो उन ते हथु आहे, उन जे करे केस असांखे पुलिस न पई वठे। ऐं ॿियो त उहो पैसे वारो आहे, पैसा उन्हनि खे ॾेई करे पैसनि में उनखे पुलिस जो वात बंदि कई वेठो आहे। उहो असां FIR न पिया वठनि। असां कोर्ट विया आहियूं, शीशन कोर्ट में, उते असां पटिशन दाख़िल कई आहे। इहा सुभाणे जी तारीख़ रखियल आहे। अच्छा, को इलाइक़े जो चूंडियल नुमाइंदो या ॿिया के वस वारा वटि पहुता आहिनि? जी बस केर भी ना आयो आहे, असां वटि को बि अञा न आयो आहे, न असांजी कंहिं पुछा कई, न सार लही, न को असां वटि आयो आहे, न को पुछियो आहे। अच्छा, ॿियो वाक़े जे हवाले सां छा चवणु चाहींदव त जेको माना कुझु ॾींहं पहिरियां जवाबदार जे वालिद जी प्रेस कॉन्फ्रेंस बि साम्हूं आई, उन हवाले सां तव्हां छा चवंदव? असां इहा अपील कंदासीं त असांजो जेको वज़ीर आला आहे, सिंध वज़ीर आला ऐं DIG कारकानू IG सिंध के भी, वज़ीर आज़म पाकिस्तान जे इमरान खान के भी अपील कयूं था, सुप्रीम कोर्ट के भी असांजो जो नोटिस वरितो वञे। हू असांखे अञा दुबारा अफ़ज़ल धमकियूं पियो ॾिए, माना धमकियूं ॾिए पियो त तव्हां ज़िम्मेवार आहियो, तव्हांखे ॾिसी रहंदासीं। असांखे अञा बि धमकियूं पियो ॾिए, पर लेकिन असांजी इहो न पियो सम्झे त हिन जो बेगुनाह क़तल थियो आहे। उहो असांखे धमकियूं ॾिए, बाअसर माण्हू आहे, इन जे करे असांजी उनखे अपील आहे नोटिस वठनि, असांजा कातिल गिरफ़्तार करनि ऐं केस दाख़िल कनि। मोहम्मद आरब बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर खे टाइम ॾियण जी वॾी महिरबानी।